साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। सिंध केॾी न ख़ूबसूरत आहे, उन जा दरिया माग मकान समुंड जा किनारा, उन जो पुरफ़िज़ा हवाऊं जिते माल इंसान पखी पखण केॾा ख़ुशि आहिनि। उते असीं हिन वक़्तु वञूं पिया शाह हसन जे मज़ार ते, जिते रशियन बीच आहे, समुंड जो किनारो आहे। उते असां हर साल जा हिन साल बि 31 डिसंबर ते ख़मीस जे ॾींहुं हिते प्रोग्राम कंदासीं ऐं सिज खां मोकिलाईंदासीं। लतीफ़ जे वायनि में नए साल जी आजा कंदासीं ऐं दुआ घुरंदासीं त मौला सिंध खे आबाद रख, उन जे ग़रीब मिसकीन माण्हुनि जी पारत हुजे ई, अमन अमान ऐं तरक़ी ऐं ख़ुशहाली अता कर। हिकिड़ो पाणी कजे हाणे अॻिते वधो, हिकु हिकाणी कजे हाणे अॻिते वधो, हिकु हिकाणी कजे। जरकी पवे अजन होड़े निंडूं, फिर सां पद मणू टिली कन टिंडूं। जाग जरकी पवे अजन होड़े निंडूं, फिर सां पद मणू टिली कन टिंडूं। रात जे रावणन के वणन कीअं वॾूं, ऐं ओभर खस जिती कनी अॼु कढूं। रात पापण जी तकड़ी पुॼाणी कजे, हाणे अॻिते वधो हिकु हिकाणी कजे, हाणे अॻिते वधो हिकु हिकाणी कजे। ज़ुल्म सां जबर सां, ज़ुल्म सां जबर सां। जे दरियाहनि डंडनि ऐं समुंड जे किनारनि ते जॾहिं ॿेड़ियूं बीठल नज़र अचनि थियूं त लॻे थो त मोहन जे मथनि ते ताज सजी विया आहिनि ऐं तंदुरु रोज़गार ऐं ख़ुशहाली वधी आहे। असां समूरो दवाऊं कंदासीं त मौला मोहणनि खे आबाद रखो। हिकु हिकाणी कजे, हाणे अॻिते वधो हिकु हिकाणी कजे। ज़ुल्म सां जबर सां, ज़ुल्म सां जबर सां। हिकिड़ो पाणी कजे हाणे अॻिते वधो हिकु हिकाणी कजे, हाणे अॻिते वधो हिकु हिकाणी कजे। ज़ुल्म सां जबर सां, ज़ुल्म सां जबर सां। हिकिड़ो पाणी कजे हाणे अॻिते वधो हिकु हिकाणी। भीड़े ॿध तूं सुराए थी संदरो, केच अॻाऊं पंध मतां लकनि से लॻी मरे। दोस्तो, असां अवामी प्रेस क्लब मलीर पंहिंजे मलीर सिविल सोसाइटी सां गॾिजी हर साल जॾहिं बि साल ख़तमु थींदो आहे, सिजु लहंदो आहे, त असां मलीर वासियुनि खे हिकु हंधि गॾु कंदा आहियूं ऐं असां सिज खां मोकिलाईंदा आहियूं। लतीफ़ जे वायनि में नए ईंदड़ साल खे भलीकार कंदा आहियूं। सिंध मलीर ऐं असांजे पोरत माण्हुनि जी ख़ुशहाली, वतन जी ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरंदा आहियूं। ऐं जीअं सिजु लकनि में लड़ंदो आहे, गुम थींदो आहे, ॿुॾंदो आहे, त असीं पंहिंजे प्रोग्राम खे ख़तमु कंदा आहियूं। हिन साल असां हीउ प्रोग्राम शाह हसण ते दरगाह जे लॻ समुंड जे किनारे ते करे रहिया आहियूं। ऐं हीउ जेको इलाइक़ो आहे जिते असीं बीठा आहियूं, हीउ उहो हाल आहे जिते पाण पंहिंजो प्रोग्राम कंदासीं। तव्हांखे कैमरामैन ॾेखारे त हिन हाल में जेको नज़र अचे थो, इन में तक़रीबन 150-200 खां वधीक माण्हू वेही वेंदा आहिनि हाल में। ऐं हिते साम्हूं साईं गुल मोहम्मद शाह जेको आहे दरगाह जो जान नशीन आहे, उहो बीठो आहे ऐं इन साईं असां तमामु प्यारु ॾिनो आहे, मोहबत ॾिनी आहे, भलीकार कयो आहे। हिते पाण टेंट लॻाए इन जो लॻाईंदासीं, बैनर लॻाईंदासीं ऐं पाण हिते प्रोग्राम शुरू कंदासीं। हिन प्रोग्राम में जेके शरीक माण्हू हूंदा, उन में अदियूं हूंदियूं, बैनरूं हूंदियूं, ॿारड़ा हूंदा, नौजवान हूंदा, वॾा पोड़ा, सभु पाण पका गॾु हूंदासीं। ऐं हिते पाण जेको आहे सो जेका प्रोग्राम शुरू कंदासीं, उन जो तरीक़ेकार हीउ हूंदो त पहिरीं सियासी समाजी तंज़ीमूं जेके आहिनि उहे पंहिंजूं सालियानी रिपोर्ट ॾींदियूं। उन में रिपोर्ट में हीअ आहे, हीउ हिकिड़ो नओं ट्रेंड आहे। मुंहिंजे ख़्याल में दोस्त मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कनि। हिकिड़ो नओं ट्रेंड आहे त प्रोग्राम में शरीक माण्हू जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ सोचनि नज़रियुनि जा माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां लाॻापियल माण्हू आहिनि। उहो प्रोग्राम में ॿुधणु चाहिनि था त संदन सियासी ऐं समाजी ऐं अदबी ऐं इल्मी ऐं सहाफ़ती जेके इदारा आहिनि या तंज़ीमूं आहिनि, उन्हनि हिन साल मलीर जे लाइ छा कयो।
रिपोर्ट ॾियो। इन करे उन में हू जेका रिपोर्ट पेश कंदा उन में फ़क़ति ॿ ॻाल्हियूं कंदा, टी न कंदा। हिकिड़ी ॻाल्हि हीअ कंदा त हुननि 2020 वारे साल में मलीर जे लाइ हेतिरियूं जुदोजहदूं कयूं, हेतिरियूं रैलियूं कढियूं, हेतिरियूं बुख हड़तालूं कयूं, असांजा ख़ुदा न ख़ास्ता हेतिरा माण्हू गिरफ़्तार थिया, असांजा हेतिरा माण्हू नुक़सानु पहुतो, असां हीअ पिया करियूं। इहा पंहिंजी रिपोर्ट ॾियण खां पोइ हू ॿुधाईंदो त ईंदड़ साल असांजो प्रोग्राम हीअ आहे त असां मलीर जे हिननि बुनियादी इशूनि ते जुदोजहद खे वधीक मुनज़म ऐं तेज़ कंदासीं। सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं, उनखां पोइ वेही रहंदो। इहा ॻाल्हि प्रेस क्लब ऐं सिविल सोसाइटी उनखे नोट कंदी ऐं ईंदड़ साल असीं वरी जॾहिं प्रोग्राम कंदासीं, हयाती रही त उन खां पुछंदासीं त तो जेके वाइदा कया हुआ 2020 में उन 21 में तो छा कयो। त हिन क़िस्म जो हिकिड़ो ट्रेंड पाण पैदा करियूं था जंहिंमें समाजी तंज़ीमूं पंहिंजो ॾींदियूं ऐं उहो बि दोस्त ॾींदा। उनखां पोइ पंहिंजी शाइरी थींदी, पंहिंजा फ़नकार हूंदा, गीत हूंदा, सुगड़ हूंदासीं ऐं असांजा क़ौमी फ़नकार हूंदा। उते फ़नकार पंहिंजे गीत ॻाइण खां पोइ जीअं ई 5:30 थींदा त पाण पंहिंजे प्रोग्राम खे वाइंड अप करे हिन हाल मां उथी ॿेटनि जे ख़िलाफ़ु रैली कढी ऐं समुंड ऐं असांजे वसीलनि खे बचाइण जे लाइ हिकिड़ी रैली कढंदासीं, एहतिजाज करे समुंड जे किनारे ते पहुचंदासीं। उते पाण कतार ठाहे बाक़ाइदे जीअं पंहिंजा जवान हूंदा आहिनि पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त लाइ उथंदा आहिनि, इहो जज़्बो खणी पाण निकिरंदासीं, समुंड जे किनारे ते कतार ठाहे बीहंदासीं ऐं उते पोइ पाण गुल उछलाईंदासीं दरिया में त दरिया आबाद हुजे, सिंधू दरिया आबाद हुजे, उन जूं छाड़ूं आबाद हुजनि, उन जा मैंग्रूव्स आबाद हुजनि, मच्छी वॾे पैमाने ते थिए, मिसकीन माण्हुनि जा गुज़र जेको उहो थी सघे। उनखां पोइ उते दोस्त हूंदा जेके लतीफ़ जी बाई ॻाईंदा ऐं उते पोइ जॾहिं सिजु लही वेंदो गुल उछलाए छॾींदासीं, पोइ आख़िर में दुआ थींदी सिंध जी ख़ुशहाली जे लाइ, पंहिंजे वसीलनि जे बचाव जे लाइ, पंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त लाइ, पंहिंजे तइलीम लाइ उहा थींदी। उनखां पोइ पाण इंतिहाई ख़ूबसूरत प्रोग्राम आहे उनखे पुॼाणे ते पहुचाईंदासीं। मूंखे पूरी उमेदु आहे त दोस्त इन में भरपूर साथ ॾींदा ऐं इन जे लाइ अला वक़्तु कढंदा, बाक़ाइदा हिते पहुचंदा। आख़िर में आउं गुज़ारिश कंदो हलां त जेके दोस्त शहर में ईंदा उन्हनि जे लाइ पोर्ट कासिम जो रस्तो जेको आहे उहो आणींदो सिधो उनखे हसन शाह ते। जिते बि मुंझंदा उते उन्हनि खे बोर्ड ऐं उते चुन छिड़कियलु हूंदो, रहनुमाई कंदो, न त कंहिंखां पुछंदा त हसन शाह मज़ार किथे आहे त उहो उते पहुची वेंदा। ॿियो रस्तो असां वटि आसान तरीक़ रस्तो आहे, उहो घघर मां निकिरे थो। उन मां जेके दोस्त पोर्ट कासिम मां नथा अचनि उहे सिधो घघर अचनि ऐं घघर वटां पको रस्तो निकिरे थो, कुझु ई मिंटनि में उहो जेको शाह हसन ते पहुची वेंदा। इन करे परेशान थियण जी कंफ्यूज़ ज़रूरत न आहे। असां जूं अखियूं अव्हां जे आसिरे अव्हां जे दगनि में खुतल हूंदियूं, असीं तव्हां इंतज़ारु कंदासीं। अचो त पाण सिंध बचायूं, अचो त पाण मलीर बचायूं, अचो त पंहिंजा माग मकान दरिया बचायूं। ख़ुदा हाफ़िज़, साथ सलामत, सिंध सलामत। जीअं त पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं, इहो शाह हसन जी दरगाह आहे जिते 31 डिसंबर जेको अवामी प्रेस क्लब मलीर जेको आहे हर साल इहो प्रोग्राम कंदो आहे। सो इन साल बि मलीर जी सिविल सोसाइटी ऐं प्रेस क्लब तरफ़ां इहो शाह हसन दरगाह आहे हिते सिॼ खां मोकिलाणी जो प्रोग्राम रखियो वियो आहे जेको 31 डिसंबर ते थींदो। तव्हां ॾिसी सघो था त पोयां इहो समुंड आहे, हिते पाण प्रोग्राम कंदासीं जेको आहे। उनखां पोइ जेको सवेरे सामी साहिबु तव्हांखे ॿुधायो वियो त हीउ जेको 4 दीवारी अंदरि हिकिड़ो ज़बरदस्त लोकेशन ते जेको पंहिंजो जेको मुख्य तक़रीब आहे उहा थींदी, जिते सिविल सोसाइटी जा जेका अॻुवान आहिनि सियासी समाजी उहे पंहिंजी रिपोर्ट पेश कंदा त हुननि हिन साल जेको हलंदड़ साल आहे उनमें उन्हनि कहिड़ी कारकर्दगी कई आहे ऐं उनखां पोइ जेको आहे ईंदड़ साल में उन्हनि जा कहिड़ा प्लान्स आहिनि। उनखां पोइ हुते शाइरियूं पढ़ियूं वेंदियूं, उनखां पोइ हुते फ़नकार जेको आहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा, सुगड़ हूंदा। उनखां पोइ हिते जेको सिॼ जॾहिं लहण वारो हूंदो त पाण सभु हिते गॾु थी करे हिते कतार ठाहे सिॼ खां मोकिलाईंदासीं ऐं पंहिंजे सिंध वतन जी आज पे ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरंदासीं ऐं जेको आहे लतीफ़ जी वायुनि सां हिन सिॼ खे मोकिलाईंदासीं। अॼु असांजो जेको प्रेस क्लब जो वफ़द आहे, सदर सामी मेमण साहिबु आहे, नाइब सदर सजाद शाह ऐं पाण ऐं ख़ज़ानची आहे असांजो मंज़ूर सोलंकी, उहो असां हिते अॼु प्रेस क्लब जो वफ़द पहुतो आहे। जॻह ॾिठी आहे, जॻह ओके कई आहे, इनशाला इहो प्रोग्राम रखियो वेंदो। अॼु असांखे तमामु घणो रिस्पॉन्स कयो आहे साईं दरगाह जे जानशीन गुल मोहम्मद शाह साहिबु। असां उनजा बि थोराईंदा आहियूं, अचो त पाण 31 डिसंबर ते हिन माॻ ते गॾु थी करे पंहिंजनि हक़नि जी मालिकी कयूं, पंहिंजनि सिंध जे आजपे लाइ पाण दुआऊं घुरूं ऐं पंहिंजो एके जो मुज़ाहिरो कयूं। महिरबानी।